रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन काइदिल गुर्रिल मुहज्जलीन अत्यबित तय्यिबीन व अतहरित ताहिरीन हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत से दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदिना व मौलाना मुर्शिदिना व मुनअमिना व मअवाना व मलजाना हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व इत्रतिहि व अहलि बैतिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों ऐं भाइरों, अल्लाह खां दुआ है त रब शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, मदीने वारे साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए, महबूबन जी मोहब्बत में जियारे ऐं इन ही मोहब्बत में शल मौत अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा किरोड़े करम ऐं एहसान जे मालिक असां के महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद जी महफ़िल में शिरकत जी सआदत अता फरमाई आहे। प्यारा दोस्तों, खुश नसीब आहिनि उहे मुसलमान जेके साईं जे मीलाद मल्हाइण जी कोशिश कंदा आहिनि, ख़र्च कंदा आहिनि, गॾु थींदा आहिनि। पैसो हूअं ई ख़र्च थी थो वञे, दौलत हूअं ई ख़र्च थी वेंदी दुनिया जे कमनि में, पर जेको महबूब जे मीलाद जी महफ़िल में ख़र्च थियो वो गोया कि तव्हां आख़िरत जे लाइ अल्लाह वटि सरमायो जमा करे छॾियो आहे। जे माण्हू जमा करे रखंदो आहे, लिकाए रखंदो आहे त बाबा हे ॾुखे कम में कमु ईंदो, वाह सरमायो गॾु कयो त मुश्किल वक़्त में कमु अचे। कुझु पैसा टारे छॾियो, बचत कयो, बचत कंदा हलो त जीअं मुश्किल वक़्त में मुस्तक़बिल में तव्हांखे फ़ाइदो ॾे। हे मीलाद जूं महफ़िलूं महबूब मुस्तफ़ा जे अचण जी ख़ुशी में नंगर करण, हे शामियाना लॻाइण ऐं साईं मुंहिंजा महफ़िल सजाइण, इहो गोया कि तव्हां आख़िरत जे लाइ समर तयारु कयो आहे। सम्झो था? छो न महबूब जो मीलाद मल्हायूं, छो न साईं जी ॻाल्हि कयूं जो अल्लाह पाण महबूब जे अचण जा ज़िक्र फरमाए। असांजा मुला मौलवी चवंदा त साईं जो मीलाद छो था मल्हायो, किथे जाइज़ आहे, नाजाइज़ आहे, हराम आहे, शिरक आहे। चवंदो बाबा इहे पंहिंजूं फतवाऊं पाण धोई पी छॾे, असांखे इहो ॾस न ॾे, इंशा अल्लाह जेसी सिरीअ में साहु आहे साईं जी सनाफ़ानी कंदा रहंदासीं। हा यार हा। अल्लाह ताला रब्बे कायनात महबूब मुस्तफ़ा करीम के अजीम मर्तबा शान इज्जतूं ऐं अज़मतूं अता फरमायूं जो उन्हनि में महबूब मुस्तफ़ा करीम जो मट मिसल को दुनिया में नाहे। मखलूक में हिन ज़मीन ते मदीने वारे साईं जहिड़ो न को अॻु आयो आहे न पोइ अची सघे थो। समझो था? जेके भी खसलतूं अल्लाह ताला मदीने वारे साईं के ॾिनियूं, जेके भी महबूब मुस्तफ़ा के शान मर्तबा ॾिना, से थोड़ा थोड़ा या ज़रो ज़रो ना अता फरमायो, पर अहिड़ो मर्तबो ॾिनो जो उन्हनि दर्जन में, मकामन में, इज्जतुन में, अज़मतुन में
न मदीने वारे साईं जो को मट मिसला न महबूब मुस्तफा जो को हमसर आहे को बराबर शरीक हुजे कंहिं बि शान में मदीने वारे साईं जो को बराबर को हमसर को शरीक हुजे एड़ो अल्लाह ताला जोड़ियो ही ना है मदीने वारो साईं तुझो मुझो नबी पंजे हर शान में बेमिसल बेमिसाल है समझो था कि न कोंदा समझो बेशक मानो चंदा नबी असा जड़ो बा को एकड़ो एकड़ी गाल बुधा जेडी नबी जी असा जी मुमासलत होजे का एकड़ो मिसाल दे जेके चवंदा न नबी तो मु जेड़ो आ माज़अल्लाह उन जो को एकड़ो मिसाल बुधा एकड़ो मिसाल बुधा जे में नबी आम इंसान जेड़ो होजे हिकड़ी गाल ब महबूब जे आदत अतवार मा तोखे न मिलंदी जेका तो मुंह जहड़ी होजे दीन होजे या दुनिया होजे इल्म होजे या अमल होजे सूरत होजे या सीरत होजे मदीने वारे साईं के अल्लाह हर गाल में पूरी दुनिया में मुमताज ए बेमिसाल बनाए बेशक समझो था ताके नबियन में भी मुझे नबी जेड़ो को हमसर ना है रसूलन में मदीने वारे साईं जेड़ो को हमसर ना है जेके आसमान ता किताब लथा उन्हन किताबन में जेको मुस्तफा ते किताब नाजिल थियो उन्हन किताबन में मदीने वारे जे मथा नाजिल थियण वारो कुरान बेमिसाल है समझो था हर गाल में अल्लाह बेमिसलियत अता फरमाई सुभान अल्लाह हजरत पीर मेरे अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो सुभान अल्लाह मा अजमल का मा ahsan kama akmal ka subhanallah ma ajmal ka ma ahsan ka ma akmal ka o kithe mere li kithe teri sana kithe mere li किथे तेरी सना गुस्ताख की किथे जालड़ियां ओ इस सूरत नू में जाना खा ते जाने जहाना खा चेतो तो महबूब जी सूरत के मां पंहिंजी जान चवां पोरी सोचे मेरे लिए तो तुझी रुगी जान न मेरे लिए मुस्तफा दा जहानन जी जान इस सूरत नू में जाना खा ते जाने जहाना खा सच आखा ते रब दी निशाना खा सच आखा ते रब दी निशाना आखा जिस शान तू शाना सब बढ़िया सुभान अल्लाह अल्लाह ताला जेके भी दर्जा मदीने वारे साईं के दिना से न गाए सगूं न बयान करे सगूं ज़बानू घटजी वेंदियूं थोरियूं थी वेंदियूं माण्हुनि जी उम्र गुज़री वेंदी नबी जो शान बयान थी मुकम्मल कोन थी सघंदो वरी जो सुभान अल्लाह उन्हनि हड़नी दर्जन मां मकामात मुस्तफा मझा उन्हनि हड़नी मुस्तफा करीम जे अज़ीम मकाम अज़मतुन दर्जन मझा आज हिकड़ो शान तमाके बुधाया सिर्फ हिकड़ो हेदा अजीम मकाम है न जे सभई बयान कयो तो साईं मुजा साजी जिंदगी खुटी वने हिकड़ो शान बुधाया वरी जो सुभान अल्लाह सो इयो त अल्लाह पान मदीने वारे साईं जे मथा दुरूद पढ़ंदो आहे जहान सजे के अमर कई त जी मां अल्लाह पंजे नबी ते दुरूद तो पढ़ा
तीअं तव्हां बि मुंहिंजे नबीअ ते दुरूद पढ़ो। अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुरान जो फरमाए इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। ए दुनिया वारे बेशक अल्लाह पंहिंजे मलाइकन सां गॾु पंहिंजे नबीअ जे मथां रहमतूं मोकिले रहियो आहे, सलातूं मोकिले रहियो आहे, दुरूद पढ़ी रहियो आहे। अल्लाह पंहिंजे नबीअ जे मथां पाण पंहिंजे मलाइकन सुठो अहिड़ियूं रहमतूं पियो मोकिले, अहिड़ियूं रहमतूं पियो मोकिले जो जग सारो ॾिसे पियो त रब पाण पंहिंजे नबीअ ते रहमतूं मोकिले रहियो आहे। वरी जो सुभान अल्लाह। इहो दर्जो, इहो दुरूद ऐं सलाम वारो मकाम अल्लाह कंहिं नबीअ खे न ॾिनो, कंहिं रसूल खे न ॾिनो, कंहिं पैगंबर खे न ॾिनो। भली मूसा कलीमुल्लाह हुजे, ईसा रूहुल्लाह हुजे, आदम अलैहिस्सलाम, शुएब अलैहिस्सलाम, लूत अलैहिस्सलाम, दाऊद अलैहिस्सलाम, सुलेमान अलैहिस्सलाम, 1.25 लख नबी केड़ा केड़ा नाला खणा। हड़नी नबीयन के अल्लाह पंहिंजे पंहिंजे ज़माने एतबार खां वॾा दर्जा ऐं मक़ाम ॾिना, पर इहो रहमतुन वारो दर्जो कंहिंखे न मिलियो। इहो अल्लाह मुस्तफ़ा करीम खे अता कयो आहे। वरी जो सुभान अल्लाह। तो फरमाए तो मां पाण पंहिंजे नबीअ ते दुरूद पे पढ़ा। अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे जो बुज़ुर्गनि फरमायो तव्हांखे को माण्हू चवे त हींअर अल्लाह छा थो करे, तव्हां खां को सुवाल करे न अल्लाह छा थो करे, जेको माण्हू असांजे साम्हूं न हुजे उनजी त ख़बर कोन पवंदी न त इहो छा थो करे छा नथो करे। पर अल्लाह जे बारे में बुजुर्गनि फरमायो तव्हां खां को पुछा करे रब हींअर छा थो करे, अल्लाह हींअर कहिड़ी मसरूफियत में आहे, उन्हनि खे चओ जवाब ॾियो त हींअर अल्लाह पंहिंजे नबीअ जे मथां सलातूं पियो मोकिले। हींअर अल्लाह पंहिंजे नबीअ ते सलातूं मोकिले रहियो आहे। छो त क़ुरान में रब फरमायो त युसल्लूना अलन नबी, अल्लाह पंहिंजे नबीअ जे मथां सलातूं मोकिले रहियो आहे। अरबी ॿोली जो क़ाइदो आहे, अरबी ॿोली में युसल्लून लफ़्ज़ इहो फेल मुज़ारे जो सीगो आहे। इन में हिन मुस्तक़बिल जी बि माना हूंदी आहे, माना ईंदड़ ज़माने जी, ऐं जेको ज़मानो हले पियो माज़ी बल्कि हाल ऐं मुस्तक़बिल, इहा ग्रामर आहे। हे जेको ज़मानो हले पियो इनखे सॾिबो आहे हाल, जेको ईंदड़ ज़मानो आहे सुभाणे ईंदो, ॿिए ॾींहुं ईंदो, टे ॾींहुं ईंदो, इनखे सॾिबो आहे मुस्तक़बिल, जेको गुज़री वियो उनखे सॾिबो आहे माज़ी। अल्लाह माज़ीअ में बि महबूब ते दुरूद मोकिलिया पे, हींअर हाल में बि अल्लाह पंहिंजे नबीअ ते रहमतूं पियो मोकिले। पर क़यामत ताईं रब फरमायो मां पंहिंजे मलाइकनि सूधो पंहिंजे नबीअ जे मथां दुरूद पढ़ंदो आहियां। सम्झो था, अहिड़ो दर्जो ॾिनई जो अल्लाह फरमाए तो मां पाण शान ॾिनो आहे। पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। वॾे आवाज़ सां का ज़बान ख़ामोश न रहे, मोहब्बत सां दुरूद पढ़ो, बयानी दुरूद जो आहे इंशाअल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो मां जो दुरूद तो पढ़ा पंहिंजे मलाइकनि सूधो, फरिश्तनि सूधो, त ए इंसानो तव्हां बि चुप न थियो। तव्हांखे बि अमर थो ॾियां, या अय्युहल्लज़ीना आमनू
ए ईमान वारो सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ए ईमान वारो जे मां अल्लाह रहमतों को मोकलिया पंजे मलाइकन के भी मसरूफ कयो अथम तमाम इंसानो। ए ईमान वारो मुझे नबी जे मथा दुरूद भी पढ़ो त सलाम भी मोकलियो। तव्हां जे मथा भी जरूरी आ मुझे नबी जे मथा दुरूद पढ़ो तव्हां जे मथा भी जरूरी आ। जेको कम अल्लाह करे वो कम न कयो बाबा। जेको कम अल्लाह तो करे पियो वो कम असां कयूं त असांजे लाइ फ़ाइदो आहे। असांखे दुनिया जा कम वणनि था। शल न को माण्हू चवे हल यार अॼु नई फिल्म लॻी आहे होटल ते नई फिल्म था ॾिस पाण त वेंदो पर राज कतारियो वेंदो हा न गुनाह जे लाइ साथी सहेड़ियो वेंदे साईं मुंहिंजा हल त अॼु चोरीअ ते था हलूं हल त अॼु फिलाणे गुनाह जे कम ते था हलूं। माण्हू पाण त गुनाह कंदा ॿियनि खे सबक़ ॾींदा ॿियनि खे गुनाहनि जा दर्स ॾींदा ॿियनि खे गुनाहनि जो सबक़ ॾेई वठी हलंदा। ओ मिठा गुनाहनि जी मोहबत छॾे ॾे बल्कि वक़्तु मिलई वांदकाई मिलई दुनिया जे कमकार खां वांदो थी जॾहिं अकेलो थी वेही त मुंहिंजे नबीअ जे मथा दुरूद पढ़ सलाम पढ़ साईं जे मथा सलातो सलाम पढ़ इंशाअल्लाह जिंदगी में अल्लाह तुझे में अहिड़ी तब्दीली आणींदो अहिड़ी तब्दीली आणींदो जो दुनिया ॾिसंदी तोखे अल्लाह ताला हिकु फर्श तां अर्श ताईं शान वधाए छॾींदो। दुरूद तो पढ़ी ॾिस न साईं जे मथा दुरूद पढ़ त ॾिस कीअं थी महिरबानी थी। साईं अल्लाह के शिरक पसंद ना है को अल्लाह सां शरीक थी कंहिं बि कम में कंहिं बि अमल में के माण्हू खे चवे त हे बाबा अल्लाह सां शरीक आहे। जे ईसा हज़रत ईसा रूहुल्लाह के अल्लाह जो पुट करार ॾिनो माज़ अल्लाह। यहूदियुनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम के रब जो पुट ॾिनो करार ॾिनो। जी अल्लाह हुकूमत तो हलाए दुनिया तो हलाए ते ईसा रूहुल्लाह हुकूमत तो हलाए अल्लाह सां शरीक आहिनि। अल्लाह फरमायो मुशरिक मूंखे नथो वणे। जे हिंदू आहिनि असांजे पासे में हिंदुस्तान मुल्क आहे 1.5 अरब माण्हू रहनि था उते उन्हनि मां केतिरा अरबे माण्हू जेके आहिनि से बुत परस्त आहिनि। हे साईं मुंहिंजा राम आहे हे सीता आहे हे फिलाणो आहे हे ओम आहे हे फिलाणो आहे उनजो मूर्तियूं ठाहे उन्हनि जे आॾो हथ ॿधियो बीठा पत्थर जे आॾो। उनजो चवण आहे त राम हुयो इंसान पर वो आयो त माज़ अल्लाह उनजो अक़ीदो तो बयान कया नकले कुफर न बाशद उनजो अक़ीदो आहे हिंदुनि जो। राम आयो सीता आई फिलाणो आयो इन में अल्लाह पाण घिड़ी पियो अल्लाह घिड़ी आयो पोइ ये मरी विया त हाणे उनजी मूर्ति ठाहियो जो त अल्लाह जा अवतार हुया माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह हाणे उन्हनि जा बुत ठाहे वेठा आहिनि। इहो मुशरिक बानो अल्लाह खे वणंदो नाहे। शिरक करण वारो अल्लाह खां सिवा कंहिंजी इबादत न कबी रब खां सिवा कंहिंखे पुकारबो न रब खां सिवा कंहिंखे मदद जे लाइ न सॾबो अल्लाह खां सिवा कंहिंजे आॾो सजदो न कबो अल्लाह जे बैतुल्लाह खां सिवा कंहिंजो तवाफ़ न कबो रब खां सिवा कंहिंजे मथां कलमो न भरबो। इबादत हिक अल्लाह जी कभी सजदो हिक अल्लाह के डिबो आ झुकबो रुगी अल्लाह आॾो आहे। हे जेके मुला असांजे मथां फतवा हणंदा आहिनि त सुन्नी साहिब मुंहिंजा कब्र जे आॾो झुकनि था हुनजी इबादत था कनि। अड़े निभागा हुनखे चुमी ॾींदा आहियूं मज़ार खे उहे बि जाहिल माण्हू वेंदा आहिनि सुन्नी जो आलिम कॾहिं को कंहिं कब्र आॾो झुकंदे न ॾिठो हूंदई जंहिंखे इल्मु न आहे उन ते हणी फतवा साईं मुंहिंजा हे मुशरिक आहिनि हे हीअं आहिनि हे हीअं आहिनि हे फिलाणा आहिनि। असुल खीसे में फतवाऊं भरियूं पियूं आहिनि मुले जे हा न 11 बि न मल्हायो 12 बि न मल्हायो साईं मुंहिंजा अलाह वारनि जे नाले ते ख़ैर ख़ैरात बि न कयो बाक़ी तोखे चंदो करे ॾियूं त वञे पंहिंजो ठोड़ ठार वञे हा न। मुंहिंजे मुर्शिद मातली वारे दिलबर साईं फरमायो ओ मुनकिर मदनीअ जा हाणे हेॾो मग़ज़ न हणे
तू कच्छ में कुरान खणी अरे कच्छ में कुरान खणी तू कच्छ में कुरान खणी एदा कूड़ा कसम न खण ओ मुनकिर मदनीअ जा हणे हेडो मगज़ न हण ओ मखलूक के मुशरिक चई तुझी ठोड़ ठरी पई बरी जो सुभान अल्लाह अल्लाह जल हिदायत दींदो इन्हनि के हरु गुरु मुसलमानन के गुमराही में दा विजन हरु गुरु मुशरिक ऐं काफिर दा चवन अल्लाह अकुल ऐं समझ दींदो उन्हनि के बि रब उन्हनि के फहम दींदो हालांकि सुन्नियुनि जो अकीदो इहो आहे मां ज़िम्मेदार माण्हू आहियां अहले सुन्नत व जमात जो अकीदो आहे त इबादत रुगी अल्लाह जी कबी आहे असां न रसूलुल्लाह जी इबादत कंदा आहियूं न गौसे आज़म जी इबादत कंदा आहियूं न कलंदर जी न भिटाईअ जी न कब्रुनि जी कंहिंजी बि न इबादत हिकु अल्लाह जी कबी आहे सॾिबो हिकु अल्लाह खे आहे जेको वलियनि जे मज़ारनि ते वेंदा आहियूं दुआ घुरंदा आहियूं त अल्लाह वारनि खे वसीलो बनाईंदा आहियूं मुंहिंजा मौला कलंदर जे सदके असांजी हीअ मुश्किल आसान फरमा असां वलियनि के वसीलो बनाईंदा आहियूं उन्हनि खे चवंदा आहियूं तू रब वटि सिफारिशी थी अल्लाह वटि असांजे लाइ दुआ घुर वली सगोर कब्र में हयात हूंदो आहे ज़िंदा हूंदो आहे ऐं वो दुआऊं घुरंदो आहे आयलनि खे सुञाणंदो आहे ऐं दुआऊं ॾींदो आहे वलीअ जी ज़बान मां लफ़्ज़ निकिरी वञे त अल्लाह ताला उन्हनि जूं दुआऊं रद्द नहीं कंदो हर दुआ अघाईंदो आहे हरी जो सुभान अल्लाह समझो था ये शिरक जी फतवा असां ते कोन लॻंदी वञी ॿियो को टोलो ॻोल्ह असां सुन्नी आहियूं अल्हम्दुलिल्लाह असां केर आहियूं बाबा सुन्नी आहियूं मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां मुंहिंजो सुन्नत सां बसि प्यार आहे मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां मुंहिंजो इश्क आहे हिकु अरबीअ सां बसि मुंहिंजो बेड़ो पार आहे बस मुंहिंजो बेड़ो पार आहे मां सुन्नी आहियां मां सुन्नी आहियां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह अर्ज पे कयम त अल्लाह के शिरक ना वणंदो त के कम में माण्हू अल्लाह के शरीक करे रब के इहा ॻाल्हि कोन वणंदी आहे पर हिकिड़ो कम अहिड़ो आहे जंहिंमें अल्लाह पाण अमर कयो आहे त ए ईमान वारो मुंहिंजा शरीक थी वञो हिकिड़ो अमल अहिड़ो आहे मौला कहिड़ो अमल आहे रब फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा ए ईमान वारो पंहिंजे नबीअ जे मथां दुरूद ऐं सलाम मोकिलियो मां अल्लाह बि सलातूं थो मोकिलियां त तव्हां बि दुरूद पढ़ो मुंहिंजा शरीक थियो मूं जहिड़ी रहमत तव्हां त न मोकिले सघंदो पर मां अल्लाह अमर थो कयां दुरूद तव्हां पढ़ो अल्लाह तो फरमाए तव्हां जे मथां मां अल्लाह वरी पाण रहमतूं मोकिलींदुसि साईं करीमन फरमायो जेको माण्हू दुरूद मुझे मथा पढ़े मन सल्ला अलैहि मर्रतन सल्लल्लाहु अलैहि अशर मर्रा जेको माण्हू मुझे मथा हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़े हिकिड़ो दफ़ो मुझे मथा सलात पढ़े हबीबन करीमन फरमायो त अल्लाह उन जे मथा 10 रहमतूं मोकिलींदो आहे रब पाण उन जे
जे मथा सलातू मोकलींदो आ जेको मुझे लजपाल नबी जे मथा रहमतू मोकले छो दुरूद पढ़े छो रब के अर्ज तो करे मौला मुझे नबी जे मथा रहमतू मोकल रब मुझे महबूब जे मथा सलामतियूं नाज़िल फरमा जेको रब के ये अर्ज करे हबीबन करीमन फरमाए त रब कायनात इन दुरूद पढ़ण जे सदके गुनाह बख्शींदो आ खताऊं बख्शींदो आ दर्द लाहींदो आ कर्ज लाहींदो आ जेको दुरूद घणो पढ़े उन जो हिते बि बेड़ो पार आ त आखिरत में भी बेड़ो पार आहे जो सुभान अल्लाह दुरूद मोकलण दुरूद पढ़ण अल्लाह जी सुन्नता दुरूद पढ़ण अल्लाह जो हुक्म आहे दुरूद पढ़ण सा रब राज़ी थींदो आ अल्लाह खुश थींदो आ दुरूद पढ़ण वारे सा मुझो लजपाल नबी बि राज़ी थींदो आहे जेको दुरूद पढ़े दुरूद पढ़ण वारे जे मथा अल्लाह ताला पाण पंहिंजो रहमतूं नाज़िल फरमाईंदो आ जेको माण्हू हिकिड़ो दुरूद पढ़े त हिक दुरूद जे बजाए अल्लाह उनखे 10 नेकियूं अता फरमाईंदो आ हिक दुरूद जे एवज़ उन जा 10 गुनाह बख्शा वेंदा आहिनि हिक दुरूद जे एवज़ अल्लाह उन जा 10 दर्जा बुलंद कंदो आहे अब हेदे होदे न ॾिसो थोरो मुंडे गौर कयो यार मां ॾिसो केॾी कम जी ॻाल्हि थो कयां हा यार हा अचो की इन तकरीर ते वञी अमल कर इंशाअल्लाह ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे कॉलोनी वारा अॼु खां पोइ वरी तूं ॾुखियो ॾींहुं न ॾिसंदे जे हिन नसीहत ते अमल कंदे समझी थो अमल कर छो त दुरूद अल्लाह ताला दुरूद जे एवज़ इंसानन खे पंहिंजी रहमत जो हक़दार बनाईंदो आ पर क़यामत जे ॾियारे दुरूद पढ़ण वारो उञारो न रहंदो दुरूद पढ़ण वारे खे मुस्तफ़ा पंहिंजे हथनि सां कोसर जा प्याला अता फरमाईंदो दुरूद पढ़ण वारो पुलसरात आसानीअ सां गुज़री वेंदो दुरूद पढ़ण वारे खे वॾी खुशखबरी इहा मिलंदी जो मरण खां अॻु में उनखे अल्लाह जे मलाइकनि जे तरफ़ां जन्नत जी खुशखबरी मिली वेंदी आहे छा खपई अञा सुभान अल्लाह दुरूद पढ़ो दुरूद पढ़ण वारे जे लाइ इहा महिरबानी आहे जो तेसी मौत कोन ईंदुसि जेसी मरण खां अॻु में हसनैन जे नाने मिठे मोहम्मद मुस्तफ़ा जो दीदार न करे वठे जे चेहरे के दिसण जे लाइ जे हुस्न के दिसण जे लाइ जे जमाल के दिसण जे लाइ दुनिया सिके पई वरी जो सुभान अल्लाह कानूनी वारा तू त अच्छी चमड़ी जे पोयां परावा नंग निहारण जे पोयां तो दिल लाती औरत सा तो दिल लाती इंसानन सा तो दिल लाती दुनिया जे फानी हुस्न सा यार दिल लाणी अथई तो मदीने जे ताजदार सा ला महफिलूं सजा तो महबूब जे दुरूद जूं महफिलूं सजा गायण वजाइण जूं महफिलूं सजाई औरतुन के नचाइण वारियूं महफिलूं सजाई पर वॾे शौक़ सां उन में वही शरीक थी हया न आयो शर्म न आयो जेकड़ी औरत भी स्टेज ते नचे ऐं तू वही ॾिसी अल्लाह तुंहिंजा त लिंग ॾकी वञण घुरजनि जो इहा के औरत रोड ते बिहारे नचाई उनखे ॾिसी वाह वाह करी हाय हाय करी शर्म अचणु घुर्जे तोखे इन में लज़त थी मिले गंदे कम में बुरे कम में बेहयाई जे कम में तोखे लज़त थी हासिल थे पर मिठा जो दुरूद जी लज़त हासिल करे सगी मुझे नबी जे मथा सलामन जी लज़त हासिल करे सगी खुदा जी इज्जत जो कसम दुनिया जा बाकी मजा विसरी वी नहीं समझी दो कि न कोन समझ गंदगी वणे थी तोखे वो मानो जेको पराई औरत के रुगी छुहे
साईं करीमन फरमायो के खिंजीर जो जिस्म लगी वने उनका वधिक बुछड़ो आ जो के पराई औरत के वनी हथ लाए जेका निगाह पराई औरत के दिसंदी आ मदीने वाले साईं फरमायो तो जहन्नम जी बाह उन जे अखियुनि में विधी वेंदी उन जो अखियूं फका ॾेई फाटी पवंदियूं वरी अखियूं सलामत थी वेंदियूं वरी मलाइका ईंदा जहन्नम जा गुर्ज़ खणी उन जे अखियुनि में हणंदा उन जो अखियूं वरी फका ॾेई फाटी पवंदियूं रॾूं कंदो तहूं कंदो इहो माण्हू जेको परावा नंग निहारींदो आहे अल्लाहु अकबर इन महफिल जे मथा इन गायण वजाइण जे सुरूज़ वारे नाच गाने वारी महफिल जे मथा अल्लाह जी लानत वसंदी आहे समझो था कि न पता समझो पंहिंजो पाण खे लानत जो हक़दार न बना हितां महफिल में आई खिलंदो खिलंदो आहे तुंहिंजे लॻे त वॾो काबू खान थी वॾो चङो कमु करे आयो आहे पर वापसि वेंदो ई पंहिंजे सिर ते लानत खणी पवंदी अल्लाह पंहिंजो पाण खे लानत ई बनाइण थो चाहीं हिकिड़ो उठ हुजे उठ साईं करीम काफ़िले में पिया वञनि हिकिड़े साहबी चयो त लानत पवई हली नथो उठ खे साईं करीमन फरमायो इन उठ खे मुंहिंजे काफ़िले मां कढो छो त इन जे मथां तो लानत विधी आहे जिते लानत हूंदी उते मां मुस्तफ़ा करीम न रहंदुसि कढो उठ साईं करीमन कढाए छॾियो पंहिंजे काफ़िले मां इंसान तूं पंहिंजे मथां लानत थो विझ न अल्लाह अहिड़ी बदबख्ती वरी चवी तो त दुख असांखे कर्ज़ वकोड़े विया दर्द वकोड़े विया मदीने वारे साईं फरमाए त जेको माण्हू ज़िना करे ज़िना कसम खयो आहे कर्ज़ जो बदबख्ती जो जेको ज़िना कंदो आहे कॾहिं सुखियो न हूंदो आहे कॾहिं चङो न हूंदो आहे अल्लाह उन जी सूरत बदिलाए छॾींदो आहे वञी ज़ानी खे शराबी जी सूरत खे ॾिस त सूरत में नीमक न हूंदो ज़ानी जे चेहरे में रौनक न हूंदी हबीबन फरमायो ज़िना कसम खयो आहे गुरबत जो ऐं ज़कात खैरात कसम खयो आहे माल में इज़ाफ़ो करण जो हाय 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 यार हा लानत पंहिंजे सिर ते न खण पर जेको दुरूद पढ़े मुंहिंजे साईं जे मथां सलाम पढ़े अल्लाह जे हबीब फरमायो त रब पाण पंहिंजो नूर उन जे चेहरे में दाख़िल कंदो आहे दुरूद पढ़ण वारो ईअं गली मां न कॉलोनी मां गुज़री वञे परे खां महसूस थींदो इहो मुस्तफ़ा जो आशिक ॿुधो भली फाटल कपड़ा पातल हुजन भली मेरड़ा कपड़ा पातल हुजन भली हाल हीणो हुजे पर दुरूद पढ़ण वारो आ हलंदो फर्श ते आ उन जो नालो अर्श मुअल्ला ते रब जो हुजूर में पेश थींदो वरी जो सुभान अल्लाह दुरूद पढ़ण वारे जो सवाब 20 जिहादन खां वधी थो वञे जेको माण्हू 20 दफ़ा जिहाद ते वञे उन दुरूद पढ़े त दुरूद में अल्लाह अञा वधीक जिहाद खां सवाब रखायो आहे जेको दुरूद पढ़े मिस्कीन लाइ सदके कायम करण जे मक़ाम ते पहुचंदो आहे ओॾा माण्हू ख़ैर ख़ैरातूं करे हेॾा माण्हू दुरूद पढ़े त दुरूद जे सदके उन जो नालो सखियुनि में लिखायो वेंदो आहे मुझे मुर्शिद लिखियो आहे दुरूद सिक जी सौगात आहे दुरूद बाइस हुसूल कमालात आहे दुरूद तजल्लियात रब्बानी जो राज़ आहे दुरूद आशिकाने मुस्तफ़ा जो हमराज़ आहे दुरूद रहमत वारे लाइ राहत आहे कुल मौजूदात जे लाइ राहत ऐं रहमत आहे दुरूद सिर वजूद आहे सुरूद रूहुल अरवाह आहे दुरूद नूरुल अनवारा दुरूद सिर्रुल असरारा दुरूद राहतुल कुलूबा दुरूद मूसिल इलल महबूबा दुरूद मकबूल महबूबा दुरूद साले अमला दुरूद अकुला दुरूद सहला दुरूद अफजला दुरूद अमला दुरूद अकमला अजमला करम्मा अनवरा अख्तरा रब्बी रहमत हाय 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 सुभान अल्लाह गाल वणे थी हले कोन्दी वणे
दुरूद जमाला, दुरूद कमाला, दुरूद खुश खिसाला, दुरूद नफूस के इत्मीनान बख्शींदो आ। जे दिल मुतमइन नथी थे, दिल परेशान आ। दुनिया जो परेशानियों, दुनिया जा दुख, दुनिया जा गम हिन, अल्लाह हाणे छा थींदो, हे मसलो कीअं हल थींदो। साईं जन फरमायो दुरूद पढ़, दिल में इत्मीनान रब पान दाखिल कंदो आहे। दुरूद पढ़ण वारो अल्लाह जी रहमतुनि जे वसकार हेठा हूंदो आ। दुरूद वारे खे हिकिड़ो दफ़ो सिक सां दुरूद पढ़े त अल्लाह उनखे 400 क़बूल थियल हजन जो सवाब अता कंदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। हज 6 लाख रुपए जो थी वियो त इमरान खान जो ज़मानो आहे। जेड़ा टमाटा महंगा तेरी हज जी टिकट महंगी। हाँ यार हाँ। जे खां कुछ अगर राज पे तो गाय सही बेड़ो बुढ़ी आजो। सुभान अल्लाह। हेरे 6 लाख रुपया पड़े हिकड़ो हज 400 साल तो उम्र ही कोन थी थे। पर दुरूद कसरत सां पढ़ो, दिल सां पढ़ो तो 400 हजन जे बराबर सवाब मिलंदो। दुरूद पढ़ण वारे जे लाइ अल्लाह जा मलाइक इस्तिग़फार कंदा आहिनि। महबूब जो नालो ॿुधी दुरूद न पढ़ण वॾी बख़ीली आ। उहो माण्हू बख़ील आ, कंजूस आ, बुख़ल वारो आ, जेको नबीअ जो नालो बि ॿुधे, महबूब जो इस्म बि ॿुधे, वरी दुरूद न पढ़े। उन ॼण के साईं सां जफ़ा कई आ। वफ़ादारनि में उन जो नालो लिखबो आ, जेको हबीब जो नालो ॿुधे दिल ते हथ रखे चवे सल्लल्लाहु अलैहि। अब हेॾा फज़ाइल ॿुधी अञा ज़ुबान नथी वरी दुरूद पढ़ंदे, मोहब्बत सां पढ़ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो नुज़हतुल मजालिस में हदीस आ। मुझे लजपाल नबी फरमायो मजमुल कबीर में भी इमाम तबरानी ये रिवायत आंदी आ। साईं करीमन फरमायो जेको माण्हू मोहब्बत ऐं शौक़ मां मुझे मथा दुरूद पढ़े, सिक मां मुझे मथा दुरूद पढ़े त हिक ॾींहुं ऐं हिक रात जा अल्लाह 3 दफ़ा दुरूद पढ़ण सां समूरा गुनाह बख्शे छॾींदो आहे। ॾींहं जो दुरूद पढ़े सॼे ॾींहं जा गुनाह बख्शिजी वेंदा। रात जो 3 दफ़ा दुरूद पढ़े त रात जे समूरनि गुनाहनि जो अल्लाह वटि कफ़ारो थी वेंदो। वरी जो सुभान अल्लाह। ऐं हीअ हदीस दलाइलुल खैरात में हाशियतुल जमील में अचे थी। हजरत हबीब किबरिया रऊफुर रहीम नबी फरमायो मिठे मोहम्मद मुस्तफा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू मुते ॾींहं में 50 भेरा दुरूद पढ़े 50 दफ़ा 50 दफ़ा दुरूद पढ़ंदो त क़यामत जे ॾींहुं मां मोहम्मद मुस्तफा उन सां अचे हथ मिलाईंदुसि। सुभान अल्लाह। वो जो क़यामत जे ॾियारे दुनिया में नफ्सा नफ्सी हुंदी, भज डुक हुंदी, अफरा तफरी लगी पई हुंदी, माण्हू पंहिंजे अमलनि जे करे बेहाल हूंदा, पर दुरूद पढ़ण वारो साईं पाण अचे उन सां हथ मिलाईंदा। हरी जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो त मदीने वारे साईं फरमायो दुरूद पाक पढ़ण गुनाहन के इए मेटे छड़े थो। दुरूद पढ़ण वारे जा गुनाह इए मिटजी वञन था, इए मिसाल जी वञन था जीअं बाहि के पानी विसाए छॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह। सलात मुझे सुने नबीअ ते दवाब आहे दुआब आहे। वरी जो सुभान अल्लाह।
हदीस मुबारक है हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का हजरत अब्दुल्ला बिन अबी तलहा रदियल्लाहु ताला अन्हु रिवायत की जो अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अतानी अल मलक फकाल या मुहम्मद इन रब्बक यकूल अम्मा युर्दीक अन्नहु ला युसल्ली अलैका अहदुम मिन उम्मतिक इल्ला सल्लैतु अलैहि वला युसल्लिमु अलैका अहदुम मिन उम्मतिक इल्ला सल्लमतु अलैहि। साईं करीमन फरमायो त हींअर हिकिड़ो मलाइक मूं वटि आयो हबीबन फरमायो न मलाइक मूंखे चयो त रब थो फरमाए महबूब राज़ी थी वञे जो मां अल्लाह ऐलान थो कयां जेको माण्हू तुंहिंजे मथां दुरूद पढ़े त मां अल्लाह उन जे मथां दुरूद पढ़ंदो आहियां। ओ मुझा महबूब तुझी उम्मत मां को तुझे मथा हिकड़ो दफो सलाम पढ़े ओ मुझा महबूब मां अल्लाह उन जे मथा सलाम मोकलींदो आहियां। वरी जो सुभान अल्लाह हजरत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमायो हबीबन करीमन फरमायो मन सल्लल्लाहु अलैहि वाहिदतन सल्लल्लाहु अलैहि अशरा जेको हिकड़ो दफो मुझे मथा दुरूद पढ़े त हिक जे बजाय ॾहूं रब ॾींदो आहे। ॿी हदीस मुबारक आहे हिकड़े ॾींहुं साईं करीम आया सहाबा किराम में त खिलंदा खिलंदा मुस्कुराईंदा आया। सुभान अल्लाह वरी जो सुभान अल्लाह अबू तलहा तो चवे दखल तो अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व असारीरो वजही तबरुको सुभान अल्लाह मुझो ॾिठो त महबूबन करीमन जो चेहरो हीअं ख़ुशीअ में चिमके पियो। वरी जो सुभान अल्लाह साहब चवंदा साईं करीमन जे चेहरे ते कावड़ ईंदी तॾहिं सम्झी वेंदा हुआसीं चेहरे ते ख़ुशी ईंदी तॾहिं सम्झी वेंदा हुआसीं। सुभान अल्लाह जब खुश थींदा त कीअं महसूस थींदो जॾहिं साईं कंहिं ॻाल्हि ते ख़ुशि थींदा हुया त ईअं महसूस थींदो हुयो जे ॻाढ़ो गुलाब जो गुल टिड़ी पवंदो आहे न। तुंहिंजो चेहरो गुल गुलाब चवां ओ ॼण आलम में महताब चवां तुंहिंजो चेहरो गुल गुलाब चवां तुंहिंजो चेहरो गुल गुलाब चवां या आलम में महताब चवां तुंहिंजो चेहरो गुल। सुभान अल्लाह हबीबे किबरिया रऊफुर रहीम नबी जो हजरत अबू तलहा तो चवे चेहरो चिमके पियो मूं अर्ज कयो या रसूल अल्लाह मा राईतुका अत्यब नफ्सन वला अज़हर बिशरम मिनका फी यौमिका हाज़ा महबूब अज तुझे चेहरे में खुशी ॾिठी आ एड़ी अग कॾहिं खुशी कोन ॾिठी आ। हबीबा सदाई खिलंदा रहो सदाई मुरकंदा रहो सबब चाहे खिलण जो सबब चाहे मुरकण जो मुझे साईं फरमायो फकाल वमाली ला ततीबु नफ्सी वला यज़हरु बिशरी व इन्नमा फारकनी जिब्रील अज छो न खुश थिया अज मां मोहम्मद मुस्तफा छो न राज़ी थिया जो हींअर हींअर जिब्रील मुखां जुदा थियो आहे। जिब्रील पैगाम खणी आयो हींअर हींअर चई त या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन सल्लल्लाहु अलैहि मिन उम्मतिका सलातन कतबल्लाहु लहू बिहा अशर हसनात। जिब्रील चयो त रब फरमाया महबूब जेको तुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़े अल्लाह उन हिक दुरूद पढ़ण जे बजाय उनखे 10 रहमतूं ॾींदो आहे। वरी जो सुभान अल्लाह साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको शख्स जिब्रील चई वियो आहे जेको माण्हू तव्हां जे मथां दुरूद पढ़ंदो अल्लाह हिकिड़ो मलाइक मुक़रर कयो आहे हिकिड़ो मलाइक दुरूद पढ़ण वारे जे मथां बीहारे छॾियो अथई
जेको दुरूद पढ़ंदो वो मलाइक उन जे मथां वेही रहमतूं मोकिलींदो। हरी जो सुभान अल्लाह। ॿी हदीस मुबारक आहे त जेको माण्हू ज़ौक़ सां शौक़ सां 3 दफ़ा दुरूद पढ़े 24 कलाकनि जे लाइ अल्लाह उन जे पासे में हिकिड़ो मलाइक बिहारे छॾींदो आहे। 24 कलाकनि ताईं उहो उन जे मथां दुरूद पढ़ंदो रहंदो, रहमतूं मोकिलींदो रहंदो, उन जे दुनिया जे कमनि में उन जो मददगार बणिजी वेंदो। अलवला हिकिड़ो दफ़ो 3 दफ़ा हुब सां दुरूद पढ़। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, वसल्लम अलैका या हबीब। जेको माण्हू कसरत सां साईं जे मथां दुरूद पढ़े अल्लाह उन जा कर्ज़ लाहे छॾींदो, दर्द लाहे छॾींदो, मर्ज़ लाहे छॾींदो, परेशानियूं लाहे छॾींदो, दुख लाहे छॾींदो, गम लाहे छॾींदो। ख़ासि रब पाण उन जे मथां रहमतूं मोकिलींदो जेको घणो दुरूद पढ़ंदो आहे। वॾे में वॾी सादत पुट ई आहे जो अल्लाह पाण दुरूद पढ़े। कॉलोनी वारा अल्लाह पाण रहमतूं मोकिले, इन खां वधीक ॿी कहिड़ी हैसियत चइबी, इनायत चइबी। पढ़बो दुरूद। कसरत सां दुरूद पढ़ण वारे जो नालो लिखाइण चाहियो था त रोज़ानो 1100 दफ़ा दुरूद पढ़ो। जेको दुरूद यादि हुजे, सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व बारिक वसल्लम। ये दुरूद आसान आहिनि। मुंहिंजे मुर्शिदन करीम जो इहो किताब मूं पढ़ियो, खोलियो वेठो हुयसि। इहो आहे दुरूद मुस्तफ़ा। इहो वठो, इहो पढ़ो। इन में जेतिरा बि दुरूद लिखियल आहिनि इंशाअल्लाह इन में तोखे हर मर्ज़ जो दुरूद नज़र ईंदो। दुरूद मोहब्बत सां पढ़, इंशाअल्लाह तुंहिंजे सीनो जेको अथई न मदीनो बणिजी। साईं जी हुब चाहीं थो, हेतिरा फज़ाइल ॿुधाया मां, अमल कबो कि न कोन कबो? इंशाअल्लाह। दुरूद पढ़बो साईं जे मथां। असुल तुंहिंजे बच्चनि ॿारनि में घरनि में बचड़नि खे गॾु विहारे, ॿिया त कम कंदो ई, टीवी जे लाइ बच्चनि खे गॾु विहारी, दुनिया जे लाइ बि गॾु विहारी। केॾी महिल 24 कलाकनि मां 15 मिंट कढी बचड़नि खे गॾु विहारे ऐं दुरूद जी महफ़िल सॼा पथरियूं घर में रखियूं हुजनि, उन ते वेही गॾिजी बचड़ा ॿार दुरूद पढ़ो। इंशाअल्लाह दुरूद पढ़ण सां अहिड़ी बरकत पवंदई जो तुंहिंजे घर बचनि ॿारनि खे अल्लाह इज़त वारो दुनिया में बि आख़िरत में बनाए। अमल कबो कि न कोन कबो? मिठा दुरूद पढ़बो कसरत सां, साईं जे मथां दुरूद पढ़बो। अल्लाह ताला शाल अमल जी तौफीक अता फरमाए। रब शाल मदीने वाले साईं जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह।